अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां तव्हांजो पंहिंजो कबूतर फ़कीर महर मदाई। नाज़रीन, जीअं त कुझु ॾींहं अॻु मूं हिकिड़ो शेर लिखियो हो असांजे साबिक़ा प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जे यादि में, उन्हनि जे हक़ में उन्हनि जी वञण जी हिकिड़ी असांखे जेका सदमो पहुतो त असांजो हिकिड़ो बहितरीनु शख़्सियत, बहितरीनु लीडर जेको हुयो, उनजी हुकूमत हुई, उहा हुजणु घुरिजे हा। पोइ पाण मुरादो मूं हिकिड़ो शेर लिखी करे पंहिंजे वाल ते जॾहिं अपलोड कयो त तमामु दोस्तनि जे तरफ़ां ऐं तमामु पाकिस्ताननि जे तरफ़ां, ओवरसीज़ पाकिस्ताननि जे तरफ़ां जेके ॿाहिरिनि मुल्कनि में रहनि था, उन्हनि जे तरफ़ां मूंखे न रुगो कालूं करे मुबारकबाद ॾिनी वई, बरल उन्हनि में जेको हिकिड़ो ख़ुशी जो जज़्बो हुयो, जेका ख़ुशी जी लहर हुई, जेको अंदाज़ हुननि जो मूं ॾिठो त उहो तमामु बेहदि ख़ुशि हुया ऐं मुतमिन हुया। ऐं तक़रीबन 100 जे लॻभॻि माण्हुनि उहो ई वीडियो जेको हुयो मुंहिंजे वाल तां डाउनलोड करे ऐं पंहिंजनि आइडियुनि ते रखियो ऐं तमामु ॾाढो जेको आहे उहो हलियो आहे, वायरल थियो आहे, पूरी दुनिया में हले पियो। असांजे इलाइक़े जा हिकिड़ी मोज़ शख़्सियत आहिनि फ़कीर अगन महर, जेके हिन टाइम मूंसां गॾु वेठा आहिनि। जॾहिं उन ताणी उहो मुंहिंजो पैगाम, उहो वीडियो पहुतो, जॾहिं हुन ॾिठो त हू तमामु ॾाढो ख़ुशि थियो ऐं फ़ोन करे मूंसां राब्तो कयईं त तव्हां किथे आहियो। मूं चयो मां पंहिंजे दुकान ते आहियां। चई त वियो, मां कुझु देरि में अचां थो। मूंखे अहिड़ी का ख़बर कोन्हे त को मुंहिंजे लाइ एॾो वॾो सरप्राइज़ खणी ईंदा। जॾहिं फ़कीर साहब पहुता त मुंहिंजे लाइ तव्हां ॾिसो पिया 8000 जो हार ठाराए खणी आया, जेको मुंहिंजे पाइण खां तक़रीबन इलाही डिघो आहे। जेकॾहिं हाणे आउं पाए वेहंदुसि त यकीनन उहा शइ वीडियो में मुकमल तौर ते नज़र कोन ईंदी। ऐं मूंखे साईं पारायो, तस्वीरूं गॾु वरितियूं ऐं उहो वीडियो में पंहिंजा पोज़ ॾींदुसि, तव्हां ॾिसी सघंदव। 8000 जो हार आहे जेको हुन मूंखे पारायो ऐं जेको हुनजो मूं जज़्बो ॾिठो ऐं हुन हिकिड़ी ख़ुशी मज़ा पाण पंहिंजी मर्ज़ी सां ठाराए करे इहा शइ पाराई। ऐं इहे लफ़्ज़ बि हुन मूंखे चया त हीउ रुगो इमरान ख़ान ते न, पर तव्हांजो असांजे मथां बि थोरो आहे एहसान आहे जो तव्हां असांजी हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई कई आहे। त नाज़रीन, ॻाल्हि करण जो मतिलबु इहो आहे त तव्हां ॾिसो, इन्हनि माण्हुनि जी का लालच कोन्हे, को मतिलबु कोन्हे, को तमो कोन्हे, हीउ सियासतदान कोन्हनि, पर हिननि माण्हुनि में इमरान ख़ान जे वञण जे करे जेको हिकिड़ो माण्हुनि खे सदमो पहुतो आहे, माण्हुनि खे जेको ॾुखु पहुतो आहे। ऐं उन जे इमरान ख़ान जे लाइ अगरि को माण्हू आवाज़ु उथारे थो, अगरि को साफ़ी सोशल वर्कर, को शाइर, को नातख़्वान, त उन जी माण्हू हौसला अफ़ज़ाई केतिरी कनि था, उनखे दाद केतिरो ॾियनि था त हीअ उन्हनि जी सचाई आहे, उन्हनि जी बहादुरी आहे। ऐं मूं वटि के लफ़्ज़ कोन्हनि जो साईं जन जी मां तारीफ़ करे सघां। अल्लाह ताला उन्हनि खे ख़ुशि रखे, शादो आबाद रखे। ऐं साईं खां कुझु जेको आहे असां गुफ़्तगू कंदासीं, कुझु उन्हनि जी हालवाल वठंदासीं। सो हाणे असां ॻाल्हाईंदासीं फ़कीर अगन अली महर सां। अदा अस्सलाम वालेकुम। असां ईअं काफ़ी ॿुधियोसीं, ईअं हली पियासीं त कबूतर फ़कीर सां मिलूं। उन खां पोइ बादशाह जो चयो त अलाह कंदो मोटी बि ईंदो। उन खां पोइ हार बि विझो त असांजी दिलि ख़ुशी थी ॾाढी, उनजे करे मिलियासीं तव्हां सां। अच्छा, तव्हां काफ़ी दोस्तनि जे शादियुनि ते वेंदा हूंदव, खोड़ सुठा सुठा तव्हांजा दोस्त हूंदा। मुंहिंजे ख़्याल में कॾहिं तव्हां कंहिं दोस्त जी शादी ते वञी करे कंहिंखे 8000 जो तव्हां यकीनन मथां हार न पारायो? कॾहिं बि न, छो त उन्हनि सां बि हिकिड़ो सुठो लाॻापो आहे, सुठा दोस्त हूंदा। पर हीअ तव्हां जेको पाण हुते पंहिंजी मर्ज़ी सां 8000 जो हार पारायो त यकीनन मां सम्झां थो इहा तव्हांजी जेका मोहबत आहे, ठीकु आहे, असां सां आहे, पंहिंजे मुर्शिदनि करीमनि सां बि आहे, पर उन सां गॾोगॾु तव्हांजी इमरान ख़ान सां बि इंतिहाई तमामु गहरी मोहबत, वॾी वॾी ख़ुशी थी असांखे, तमामु बहितरीनु थी। जीअं तव्हां मौलूद चयो, उन खां बाद असां ख़ुशि थियासीं, ईअं ई हली पियासीं। वॾी महिरबानी। अल्लाह ताला असांजनि लफ़्ज़नि में जेको आहे उहो रंग भरींदो। अल्लाह कंदो असां जेके लफ़्ज़ चया आहिनि उहे ईअं ई साबित थींदा। अल्लाह जो हबीब, असां दुआ था कयूं त असांजो हिकिड़ो बहितरीनु लीडर आहे, बहितरीनु अॻुवान आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जंहिंजी असांखे वधि में वधि ख़ुशी आहे त असांजा जेके मुर्शिद आहिनि, पीर साईं सरदार पीर पागारा, उहे बि उन्हनि सां अॼु गॾु आहिनि ऐं उन्हनि सां इतिहादी आहिनि। जॾहिं असांजा मुर्शिद करीम उन्हनि सां गॾु आहिनि त असां यकीनन हिकिड़ो खुले दिलि सां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जी हिमायत कंदासीं। ऐं आख़िर में ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान कबूतर फ़कीर महर मदाई खे। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।